अब वकार जी अब मराई दो अब हालात में है तुम छो मर दे असने बचा रसने तुम बाबा पता जो वडेरे दे वञा बाबा चईस पैसा भी दे दवा ला वञा ऐं बच्चा जो बुख थे न बाबा अबा जी वञा तकड़े थी अञा अब हां ऐं अॼु मरंदो साईं अल्लाह ना बाबा छाजे तू एडी गाली करी छो तो बाबा मां वञा तो हिमालय वडेरे दे तो बच्चा बुख ते वेठा आहिनि वडेरो मेड़े सेड़े सॼो फसल खणी वियो आज वञा तो वडेरे दे मां वडेरा वॾा ज़ालिम आहिनि वञा तो जाला रूम आऊं भला गॾु हलाई ना बाबा तू हिमल बीमार ही तू छेड़बू ॾींदई अबा इन वडेरा जो मूंखे ख़बर आहे तो कि छेड़बू अल्लाह रहम ॾींदो शुरू में बाबा अबा छेड़बू ॾींदई बस मां वञा तो दिल जाए कर अल्लाह खैर ठीकु करे आहे अचिजां तकड़े मिंट तो अच्छा मां बच्चन लाइ अन्न वठी अचां ओ बाबा बस तू खबर आ ठीकु ना आहे अस्सलाम वालेकुम रईस साला वालेकुम सलाम वकार खैर में अचण थियो खैर लगो पिया बस सफ़ा मरो अॼु मरी थो छा थियो बाबा मरे तुंहिंजे खे बाबे खे खंघ इहो ज़ुकाम जीअं फसल खयो ऐं फसल खयो त फसल खणी आए न असांजे वरी नियारी त को असांजो हारी को बच्चो या मो इहो अध जो पाचकड़ो अन्न जो ॾेई हुई बस इन ते असांजो गुज़र सफ़र हले थो पियो बाक़ी हाणे असां वटि हिमत का शइ कान्हे का तुंहिंजे दर ते आया आहियूं कुझु कर असांजे लाइ बाबा तुंहिंजो बाबो मरे थो त उनखे मां छा कयां बाबा उनखे इस्पताल ने बाक़ी मां ॾिसी थो अॼु हिमल केॾी महांगाई थी या हरनि जा ख़र्च आहिनि कलरनि जा ख़र्च आहिनि ट्रैक्टर जेके हलनि था पिया न इन्हनि जा ख़र्च आहिनि बाबा उहो मां ख़र्च पको कढी तव्हांजो हिसाब तव्हांखे ॾेई मां मोटी आयो आहियां हाणे वरी तव्हां आया ढंढड़ो खणी वारो कर असांजो बाबो मरे थो असांखे कुझु कोन ॾेई आहीं किथे इहो जेको अन्न जो पाचको उहो बि खाई ॿिनि ॾींहंनि जो कोन हलियो असां जेको खाई खपाए छॾियोसीं बाबा तव्हांखे जेको बि ॾियनि तव्हां लाइ थोरो आहे बाबा तव्हांखे ॻाल्हि ॿुधो तव्हांखे हिसाब मिलियो मथे में सूर न विझ मरे खे वठी वञ इस्पताल 30 सालनि में बस इहो अधु अन्न जो पाचकड़ो बस हर साल तूं इहो ई ॾींदो असांखे ॿियो असांखे का शइ न मिलंदी आहे बाबा हिसाब जेको थींदो त उहो ॾींदोसाव न छा मां पंहिंजो बि तव्हांखे ॾियां ज़मीन मां पंहिंजी सीड़ाए वेठो आहे गाॾी बाबो तव्हांजो हारी आहे उनखे बस इहो ई साईं बाबा 30 सालनि खां वठी हारी आहे तुंहिंजो त असां तो ठीको खयो आहियां उथ बाबा जान छॾ जेको थोरो घणो थियो त मां तोखे ॾियां थो वठी वञ मरे खे इस्पताल मत उथ हले ताक मां हाणे इन मोचड़ा अल्लाह के तव्हां ऐसा कर्ज़ो खणी बस बाबे जो इलाज कंदा बाक़ी वॾा गाॾी का शइ न मिली जी जी अबा लेट मूंखे वॾे खां पादर हणाई वॾे कोन राई असां बाबा अल्लाह मां सिधो करण ठिकाने मूंखे घर कजी मां झले में न वञीसि मां पाण वञा मूंखे ख़बर वॾेरा ज़ालिम आहिनि अल्लाह मजबूरी में मां न ते वॾे दर ते वरी बाबा अल्लाह 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 असांखे ॾिसे थो बस अल्लाह पुॼंदो व्याज खणी बि तुंहिंजो इलाज कंदुसि मुंहिंजा बाबा अबा अल्लाह कुझु कंदई बाक़ी वॾेरनि जो हार पोइ वरी न कजां न कर इहो मुंहिंजो सबक़